जो पंहिंजो अलीहसन चढ़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अलीहसन चढ़ फैंस। दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं शेर सिंध शहीद नसरुल्ला गॾाणी जे जनाज़े जी। मूं उन जनाज़े में शिरकत कई हुई त लखनि जी तादाद में हुते जेके माण्हू जनाज़े में आया ऐं जॾहिं कराची खां हुनजो मढ़ मीरपुर माथिलो मुंतक़िल कयो पियो वञे ऐं मीरपुर माथिलो खां ॻोठ ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे त उन एम्बुलेंस ते एॾी गुलनि जी वर्खा थी। मां सम्झां थो त पूरी ज़िंदगी में मूं अहिड़ो कंहिंजो जनाज़ो न आहे ॾिठो ऐं न ई एॾी कंहिं ते गुलनि जी वर्खा थी हूंदी, छो त हर क़दम हर शहर में गुलनि जी वर्खा थिए पई। ऐं हीउ जेको जनाज़ो हुयो शहीद जो एॾो वॾो हो जनाज़ो हुयो। नसरुल्ला गॾाणी जो कसूर इहो हुयो त हू हक़ सच लिखंदो हुयो, हू सच लिखण वारो सहाफ़ी हुयो ऐं उन जी सज़ा इहा मिली जो उन शहीद नसरुल्ला गॾाणी जे हक़ सच लिखण ते हुनखे शहीद कयो वियो, हुनखे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो। पोइ हुनखे आगा ख़ान इस्पताल मुंतक़िल कयो वियो ऐं उते दम धणी हवाले कयईं। अचो त हुन जेको जनाज़ो आहे उन जनाज़े जूं अव्हांखे झलकियूं ॾेखारियूं था। हाणे हिते सिज ते जेतिरी जॻह न छॾणी पवंदी एतिरे माना रश आहे न त जनाज़े ते न सिज ते जेतिरी जॻह छॾणी पवंदी आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, शहीद नसरुल्ला गॾाणी जो जेको जनाज़ो आहे उहो ॻोठ कबूल गॾाणी में अदा कयो वेंदो। लखनि जी तादाद में हिते माण्हू मौजूदु आहिनि जनाज़े जी जॻह ते। अव्हांखे हीउ मनाज़र ॾेखारींदा हलूं त एतिरी रश आहे, अव्हां ॾिसी सघो था हर जॻह बीहण जी जॻह बि न आहे, एॾी रश आहे। ही हिकु शहीद जो जनाज़ो आहे। शहीद नसरुल्ला गॾाणी हर उन मिसकीन हर ग़रीब जे दुख सुख में शरीक थींदो हुयो, पर ज़ालमन उन शेर खे कुझु ॾींहं पहिरियां गोलियूं हणी ज़ख़्मी कयो हो, जेको अॼु सुबुह जो शहीद थी चुको आहे। उन शहीद जो जनाज़ो जेको आहे थोरी देरि में अदा कयो वेंदो। अव्हांखे हीअ जेके मनाज़िर आहिनि उहे ॾेखारींदा हलूं त शहीद नसरुल्ला गॾाणी जेको हक़ सच जी आवाज़ हुयो ऐं उन्हनि ज़ालमन हन हक़ सच जी आवाज़ खे दॿाए छॾियो आहे। अव्हां ॾिसी सघो था त हुन जा जेके परस्तार आहिनि उन जा चाहींदड़ आहिनि लखनि जी तादाद में। ही ज़िला घोटकी न पर पूरी सिंध खां हिते माण्हू जेके आया आहिनि उन जनाज़े में शरीक थिया आहिनि। हीअ ॾुख जूं घड़ियूं आहिनि, अल्लाह पाक अहिड़ियूं ॾुख जूं घड़ियूं कंहिं ते नसीब न ॾे। मार पवई मौत अणमुदे तो आहे, खाए अहिड़ा घोट मुंद न जंहिंजे मरण जी। नसरुल्ला त हर मिसकीन हर ग़रीब जे दुख सुख जो साथी हुयो, पर हिन वक़्तु उहो शहीद थी चुको आहे। ज़ालमन हुनखे शहीद करे छॾियो आहे। हुनजी जनाज़ा निमाज़ जल्द अदा कई वेंदी। अव्हां ॾिसी सघो था ही हज़ारनि जी तादाद में माण्हू आहिनि जेके हिन शहीद जे जनाज़े निमाज़ में शरीक थियण जे लाइ आया आहिनि। दोस्तों
नसरुल्लाह करानी जे कातिलन ते शहीद 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 नसरुल्लाह करानी जे कातिलन ते नसरुल्लाह करानी जे कातिलन ते शहीद नसरुल्लाह करानी जे कातिलन ते शहीद नसरुल्लाह करानी जे कातिलन ते शहीद नसरुल्लाह करानी